कश्मीर में बादशाह अगवा थियल फैज़ुल्ला ऐं अब्दुल ख़ालिक मज़ारी बाज़ियाब न थी सघिया आहिनि। ॾोहारनि मुग़विन जूं तशद्दुद शुदा तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल करे छॾियूं आहिनि। तस्वीरुनि में मुग़विन ते तशद्दुद जा निशान वाज़े तौर ते ॾिसी सघिजनि था। तस्वीरुनि में मुग़विन जे चेहरनि मां रत वहंदे साफ़ तरह ॾिसी सघिजे थी। दाड़िलनि ॿिन्ही यरगमालनि खे आज़ादु करण लाइ 2 करोड़ भुंग तलब कयो आहे। ख़ानदानी ज़रीन जो चवणु आहे त दाड़िलनि ॿिन्ही यरगमालनि खे तावान न ॾियण जी सूरत में क़त्ल करण जी धमकी पिणु ॾिनी आहे। ज़िले कश्मीर कंदकोट मां सहाफ़ी समेत 10 खां वधीक माण्हू ॾोहारनि जी हिरासत में आहिनि।